जे ॻोठ सूमरनि सां जेको आज़ार केरु ॿुधे। असांजे ॻोठ सूमरनि सां जेको आज़ार केरु ॿुधे। न ओही आ न वाही आ न को गमख़ार केरु ॿुधे। ज़रूरत पुल जी आ ॾाढी मसइलो ही लिहोड़े थो। चुको सैलाब जो पाणी अचे त बि वाट ॿोड़े थो। इलाइक़ो ई अज़ाबनि में 125 ॻोठ लोड़े थो। मुहाणे लाइ मज़ो 2-3 महीना माल जोड़े थो। पुॼे थो डॉक्टर ताईं मसे बीमार केरु ॿुधे। न ओही आ न वाही आ न को गमख़ार केरु ॿुधे। असांजे ॻोठ सूमरनि सां जेको आज़ार केरु ॿुधे। हिते तालीम जे हक़ में कदम मक़बूल ई कोन्हे। हिते तालीम जे हक़ में कदम मक़बूल ई कोन्हे। हुजण त हाय घुर्जे पर मिडिल स्कूल ई कोन्हे। सवें शागिर्द थाबनि में को नाफ़िज़ रियूल ई कोन्हे। भला पोपट वञनि काॾे भला पोपट वञनि काॾे जॾहिं को फूल ई कोन्हे। हितां जो ॿार वा बकरार या मेहार केरु ॿुधे। न ओही आ न वाही आ न को गमख़ार केरु ॿुधे। असांजे ॻोठ सूमरनि सां जेको आज़ार केरु ॿुधे। ज़ुल्म ही वापडा वारनि जो आहे 4 सालनि खां। ज़ुल्म ही वापडा वारनि जो आहे 4 सालनि खां। ॾिठो बिजली जो कंहिं चमको बि नाहे 4 सालनि खां। हितां जो ट्रांसफार्मर विया हू लाहे 4 सालनि खां। असांखे सुध असांजो हाल छा आहे 4 सालनि खां। बिलनि जो हर महीने थो मिले अंबार केरु ॿुधे। असांजे ॻोठ सूमरनि सां जेको आज़ार केरु ॿुधे। न ओही आ न वाही आ न को गमख़ार केरु ॿुधे। न बेसिक हेल्थ सेंटर वा न का डिस्पेंसरी साईं। न बेसिक हेल्थ सेंटर वा न का डिस्पेंसरी साईं। मरीज़ मरी बि विया आहिनि पने आकिल पुॼण ताईं। हितां जा रोड बि तोबा हितां जा रोड बि तोबा कॾहिं लीडर लियो पाई। हितां जा रोड बि तोबा कॾहिं लीडर लियो पाई। असां बि आदमी आहियूं ख़ुदा रा गौर फरमाई। कयो ही शहर वा अज़मीअ वेचारे त्यार केरु ॿुधे। असांजे ॻोठ सूमरनि सां जेको आज़ार केरु ॿुधे। न ओही आ न वाही आ न को गमख़ार केरु ॿुधे।